कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, कॾहिं त मिलंदासीं। ॿुधाईंदीअ त पतो कीअं पवंदो? चाची, मुंशीअ जी नियत ख़राब आहे। मूं सम्झो कोन। चाची नसीबा, मुंशी कंहिं तरह सां मुंहिंजी बांह वठण जी साज़िश में आहे, पर बाबू सम्झे ई नथो। छा? हाँ चाची, मूंखे ईअं थो लॻे। मुंशीअ जे मथे में आहे मखो भरियल, पराई बांह खे तकण जो अंजाम नथो सुझेसि। सुझेसि थो चाची, पर बाबेयारा बि त सम्झनि न, सुहिणीअ जे संग एवज़ मुंशीअ खे ॾेई न वियनि। तूं दिलि न लाइ धीअ, मुंहिंजे जीअरे ते ईअं थींदो ई कोन। बाक़ी मरी वियसि त पोइ माशाअल्लाह। हेलो, बाबा मुंशी मोहम्मद मुराद पियो ॻाल्हायां। जी, तव्हां केरु? साईं एसएचओ साहब। जी हाँ, रईस सां ॻाल्हाइणो आहे। रईस आराम ई आहे। तर तपी वियो आहे ऐं रईस अञा आराम में आहे। कीअं तर ततो आहे साहब? 5-6 चोरनि जी एनसी कटी आहे। रोज़ कटबियूं एनसियूं, कागज़ कठे कयो। छा मतलब? मतलब इहो त निंड्रू पिया कयो अहीं ऐं ॾोह रही छॾे। वाज़े ॿुधाए मुंशी। जेतर मेहार छुड़वाग हूंदो तेतर तर ततल हूंदो। सुभाणे धाड़ा बि लॻी सघनि था। रईस आॾो थो अचे। साईं रईस है बादशाह, जॾहिं सम्झे। केरु आहे? साईं रईस अची वियो आहे, ॻाल्हायोसि। किबला एसएचओ। हलो शहरयार खान, हाणे सब खां मामलो चढ़ी वियो आहे। कीअं? चोरियूं वधी वियूं आहिनि ऐं मेहार बेलगाम थी वियो आहे। मेहार ते भयूं छा? न पोइ कीअं सम्झी? ॿियो को बि थी सघे थो। ठीकु आहे, जेको थियो उनखे ॾिसां थो। भली, शाम फ़ैसिलो आहे, उन खां पोइ ख़ुदि मां राब्तो कंदुसि। छेलो पहुतो? उहो त डीपीओ साहब जे महिमानी में वियो। त तुंहिंजी महिमानी रहिजी वई। ख़ैर, तुंहिंजी महिमानी कबी। हा हा, अल्लाह हाफ़िज़। ओके। किबला किबला समझो मेहार। पतो आहे मुंशी त मेहार वधी वियो आहे। मुंहिंजे मेहार खे ढर ॾीस, ढबीअ में अची वेंदो। मुश्किल आहे किबला, कढोसि टायर ऐं ॾियोसि टांडा। कम कढण दे मुंशी। मेहार ईअं ज़ूज़ट कंदो वेंदो जीअं गोली दूर अंदेश थिए। मूं छो दिल ते पत्थर रखियो आहे? ख़बर न आहे। बाग वारे कब्ज़े छॾाइण में मेहार ई कमु ॾींदो। बाक़ी हाणे सिधी तरह मां पाणे लोॾियांसि थो। तूं माठ करे वे मुंशी। जेका तव्हांजी मर्ज़ी। बाक़ी मुंहिंजी त दिलि चवे थी त कढांसि टायर ऐं ॾियांसि टांडा। थिए रे सखां न मिलियो। वियो होमांसि, हवेलीअ में आरामी हो। मिलेसि छॾाए जान। मिले बि न, मूंखे हूअं बि वापसीअ जो कोन आहे। तॾहिं त चवां थो मिलेसि। मूं हिकिड़ी ॿी ॻाल्हि सोची आहे। ॿी ॻाल्हि? हा, वे त ॿुधायां।
सदोरी काॾे थी वञे? ॾिसे नथो त मथे ते छा आहे? मानी आ पोइ बि पुछे थो। ही गुलाब त चाचे सचल मुंहिंजे लाइ पोखिया आहिनि। बेशरम के जाए जा। हाणे त रिश्तो वेतर मज़बूत थियो सदोरी। जे हाणे बि मुंहिंजी न थिए त पोइ निदोरी आ। ये की थी जो करी बख्शा? तुंहिंजी मर्ज़ी। न त ही समूरो बाग भुगड़नि मुठ में बि रही सके ॾियूं हलियो वेंदुसि। बेवाजिबी थो करी बख्शा। तू पंहिंजी उमिरि बि ॾिस ऐं धी सदोरी जी उमिरि बि ॾिस। तोखे धी सदोरी जो संग ॾियां? वरी बि सोच सचल मां रईस सां मिली अचां। पत्तूअ जी धुर का माल खा वेठी आ। मेहार ज़ाहिरी कोने। अची वेंदो। तोखे छो गणती लगी आ मुंशी? मुंहिंजी दिलि खे दुआ ई नथी लगी। माठ नथी अचई मुंशी। साईं शहरयार खान मूं चयो पे न त मेहार पुलिस खां सवाइ सिधो न थींदो। कोर्ट या थाणे में कहलजे हा न त सवत में अची वञा। सवत में अची वेंदो फतू। बाबा साईं मूं त अव्हां जो मान रखियो। हाणे मेहार ॼाणे तव्हां ॼाणो पर फतू माठ न कंदो। फतू त फॾो न त चॾे जो चॾो। रेख न कर फतू। अची वेंदो मेहार। सभु हिते था रहूं। काॾे वेंदो तूं आराम सां वेह। भोतार भोतार छा थियो? साईं हू आहे न। सहकण छॾ। ॿुधाए त छा थियो आहे? कहिड़ी विॼ किरी अथई? कुझु न त लठ खणी कढे थो पिए। हू मेहार आहे न। मौत खयो अथई शायदि। फाट न त कढाए थो टायर ऐं ॾियाए थो टांडा। चए थो फैसले में हींअर न ईंदुसि।